हैदर रिंद कुछ ॾींहं पहिरीं उमरकोट जो तारीख़ी क़िलो घुमी ॾिठो। इन मौक़े ते हुन नौजवान अदीब इलियास बलोच सां गॾु उमरकोट जे क़िले में मौजूदु देसी जूता, जंहिंखे मोजो चइबो आहे, कल्चरल, उहे ॾिठा त उन वटि लड़ी वियो ऐं हुन खां पुछा कई त हीउ देसी मोजो हिकिड़ो जोड़ो घणे में मिले थो। हुन इसरार कयो त पेर में विझी ॾिसो ऐं घणो इसरार करण ते हैदर रिंद उहो जूतो पंहिंजे पेर में विझी ॾिठो। हैदर रिंद उमरकोट जे तारीख़ी क़िले में ही मंज़र तव्हां ॾिसो त हू कल्चरल देसी जूतो पाए ऐं पंहिंजे अंदाज़ सां उन जी परख करे रहियो आहे ऐं देसी मोजो विकिणंदड़ सां कचहरी पिणु करे रहियो आहे। हैदर रिंद सिंध जो नामियारो लोक फ़नकार आहे, जेको हिंद सिंध में पंहिंजी गायकी जे हवाले सां तमामु घणो मशहूरु आहे।